बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि सम्झाइण जी तव्हांखे कोशिशि कंदासीं। उन जे बारे में जेकॾहिं तव्हांजा सुवाल हूंदा त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी। तव्हांजा सुवाल या तव्हांजूं जेके सजेशन्स हूंदियूं या जेके तव्हांजा राया हूंदा उहे तव्हां ज़रूरु ॾिजो। वेरिएशन छा हूंदो आहे ऐं मिक्सिंग ऑफ क्रॉप या मिक्सिंग ऑफ वेराइटीज़ छा हूंदो आहे, उन जो तमामु हिकिड़ो वॾो असरु थो पए न। असां जेकॾहिं क्रॉप मिक्सिंग आहे, मिसाल TD1 में असांजो बेनज़ीर, इमदाद, बखर स्टार, अकबर, IV3, IV2, सिंधु जेकॾहिं वेराइटीज़ लॻल आहिनि त इहो असांजो थी वियो मिक्स क्रॉप थी वियो। ठीकु आहे, मिक्स वेराइटीज़ थी वियूं, मिक्स जिन्सूं थी वियूं असांजो। पर वेरिएशन हिकिड़ी ॿी शइ हूंदी आहे जेका असां प्लांट ब्रीडिंग ऐं जेनेटिक्स जे हवाले सां तमामु ज़रूरी आहे। वेरिएशन खां सवाइ असांजी सिलेक्शन न थींदी ऐं सिलेक्शन खां सवाइ असां जेको आहे नई लाइन, नओं जेको जीनोटाइप, नई असां वेराइटी ठाहिणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। सो असां ॾिसंदा आहियूं त वेरिएशन माना लाज़मी अचे। जॾहिं असां क्रॉस कंदा आहियूं, क्रॉस खां पोइ जेको आहे असां ॿूटनि खे जज कंदा आहियूं त उन्हनि में कहिड़ी वेरिएशन अचे थी, कहिड़ा क्रॉप जेके जीन आहिनि, कहिड़ा जेके आहिनि कैरेक्टर आहिनि, कहिड़ा ट्रेट आहिनि, कहिड़ा जेको आहे ख़ासियतूं आहिनि हिकिड़ी जिन्स खां ॿी जिन्स में ट्रांसफ़र थियूं आहिनि। ठीकु आहे, हाणे छा थींदो आहे, इन वेरिएशन जो मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। हिकिड़ी हूंदी आहे जेनेटिक वेरिएशन, हिकिड़ी हूंदी आहे एनवायरमेंटल वेरिएशन, फिज़िकल वेरिएशन। ठीकु आहे, उन खां अलावा ॿियो कंटिन्यूअस वेरिएशन, इन जा खोड़ सारा डिसकंटिन्यूअस वेरिएशन, इन जूं खोड़ सारियूं माना क़िस्म आहिनि। ठीकु आहे, उहो वेरिएशन छा हूंदो आहे इहो तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कंदासीं। जेकॾहिं TD1 में असांजी TD1 प्योर जिन्स लॻल आहे, ठीकु आहे, उन में छा थींदो आहे, जेकॾहिं हिकिड़ो ॿूटो असांजो को अहिड़ो असांखे मिली थो वञे जेको आहे त TD1 जो, पर उहो ससेटेबल कोन्हे, को रती उन खे कोन थी लॻे ऐं रती खां पाक थो निकिरी अचे। ठीकु आहे, इहो असांजो माना वेरिएशन थी वई। TD1 में माना सभु ॿूटा अहिड़ा आहिनि जिन खे मतिलबु उहे आहिनि, उन्हनि खे रती लॻे थी, पर कुझु ॿूटा अहिड़ा आहिनि जंहिंखे रती कोन थी लॻे, इहो असांजो वेरिएशन चइबो। TD1 में छा आहे, जेकॾहिं असांजो मिसाल कुझु प्लांट अहिड़ा आहिनि जंहिंजी कद मतिलबु बराबरि आहे, कुझु प्लांट अहिड़ा आहिनि जंहिंजी कद वॾी थी वई या उन्हनि ॿूटनि खां अञा नंढी थी वई, इहा असांजी वेरिएशन चइबी। कुझु संग अहिड़ा आहिनि जेके बिल्कुलु भरियल आहिनि, वॾा हेल्दी स्ट्रांग संग आहिनि। कुझु संग अहिड़ा आहिनि जेके अञा नंढा आहिनि, मतिलबु उहे वरी माना सही नमूने सां उन्हनि जी भराई कोन्हे थी या दाणा मज़बूत न आहिनि, इहा हिकिड़ी वेरिएशन थी पई। ठीकु आहे, TD1 में मिसाल को ॿूटो अहिड़ो आहे जंहिंजा टिलर्स ज़्यादा आहिनि। ठीकु आहे, को ॿूटो अहिड़ो आहे जंहिंजा टिलर घटि आहिनि, इहा हिकिड़ी वेरिएशन चइबी। वेरिएशन ऐं मिक्सिंग ऑफ क्रॉप जो तमामु वॾो फ़र्क़ु आहे। सो कल्ह मुंहिंजे हिकिड़े साम्हूं वीडियो आई, मुंहिंजो हाणे उहा थोरी ॻाल्हि क्लियर कयां ऐं त वेरिएशन ऐं मिक्सिंग ऑफ क्रॉप में तमामु घणो फ़र्क़ु आहे। वेरिएशन जेका थींदी आहे असांजी विदिन वन वेराइटी थींदी आहे। हिकिड़ी वेराइटी में के जेके आहे चेंजिंग अची वञनि, इहा वेरिएशन आहे। पर हिकिड़े प्लांट में असांजूं मुख़्तलिफ़ वेराइटीज़ लॻल हुजनि, उहे असांजो मिक्सिंग थी वेंदो आहे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजा राया ज़रूरु ॾिजो असांखे। थैंक यू सो मच।